मुझे नालो माशूक अली है। मां इन वक्त शदादकोट के एक निजी होटल में मौजूद आया। शदादकोट में ख़ास तौर पर ज़िले कंबर शदादकोट के तालुके शदादकोट में गुज़िरियल काफ़ी अरसे का वठी जेका बदमनी जी बाहि आहे उनखे जेको आहे त ॿुझो न पियो अचे। जेको आहे त गुज़िरियल काफ़ी ॾींहंनि खां वठी वापारियुनि खां शहरियुनि खां मोबाइल जेको आहे फ़ोन ऐं मोटरसाइकिलूं ऐं रोक रक़म जेको आहे धाड़े जी सूरत में जेको आहे फुरियूं वञनि थियूं। अॼु शहरियुनि पारां जेको आहे हिते तमामु सियासी जमायतूं गॾु थियूं आहिनि ऐं जेके स्टेक होल्डर आहिनि गॾु थिया आहिनि। ऑल पार्टी कॉन्फ्रेंस घुराई वई आहे। अचो जेको अॻुवाणनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो छा चवणु आहे ऐं हितां जी पुलिस खां जेको आहे त हुननि जो छा मुतालबो आहे, चूंडियल नुमाइंदनि खां उन्हनि जो छा मुतालबो आहे। असां सां गॾु हिते मौजूदु आहे GS महाज ऐं उन खां अलावा शहरी इतिहाद जो जनरल सेक्रेटरी आहे हुबदार मिर्ज़त। हुबदार हीअ अॼोकी जेका ऑल पार्टी कॉन्फ्रेंस आहे ऐं छा मुतालबो आहे, छा ॻाल्हाईंदव? असांजी ऑल पार्टीज़ जो हिन मक़सदु इहो ई आहे त शहर में वधंदड़ बदमनी को बि कारोबारी माण्हू हिते जेको आहे महफ़ूज़ न आहे, को बि वापारी महफ़ूज़ न आहे, को घर महफ़ूज़ न आहे। शदादकोट में को दुकानदार महफ़ूज़ न आहे। ॾींहं ॾिठे जो फुरूं थियनि थियूं, चोरियूं थियनि थियूं। शरीफ़ माण्हू इज़तदार माण्हू शदादकोट में परेशान आहे। उनजे करे असां फौरी तौर जेको आहे इहो मुतालबो था कयूं त महिरबानी करे क्राइम कंदड़नि खे तव्हां गिरफ़्तार करे ॾोहारी गिरफ़्तार कयो ऐं शहरियुनि सां हुबदार मां हिन जेको APC में हलंदड़ APC में जेको असांजे ज़रियनि जेको आहे असांखे जेको इतला ॾिनो आहे त शदादकोट में ख़ासि तौर ते मां तमामु दोस्तनि खे मुतवजा कराईंदुमि। हिन हलंदड़ APC में असांजे ज़रियनि जेको असांखे ॿुधायो आहे त सिटी इंचार्ज जेको हुयो शहर गश्त इंचार्ज असगर मक्सी खे क्रिमिनल एक्टिविटीज़ में मुलविस हुजण जे करे SSP कंबर साजिद आमिर सदोज़ई क्वार्टर घाट कयो आहे। मां थोड़ी देरि पहिरियों मैसेज ज़रिए जेको आहे कंफर्म करण जी कोशिशि कई आहे SSP खां, पर रिप्लाई न आयो आहे। ऐं हिते बि बार बार हमेशह इहो ई ॻाल्हि रही आहे त हिते जेकी मक़ामी पुलिस आहे हिते ॾोहारियुनि सां मुलविस आहे। उनजे बारे में तव्हांजो छा चवणु आहे? मां इहो चवंदुमि त तव्हांखे SSP साहिबु इहो तमामु हुनजी माज़ी में कारकर्दगी भरी रही आहे। असां हाणे बि उन मां पूरो में ईंदा आहियूं त माण्हू तमामु जेको आहे सो ज़िम्मेवार आहे ऐं असां उनखे जेका हुन क़दम खयो आहे जेके गैर हाज़ुर पुलिस रहनि था, पहिरियों त उन्हनि खां ड्यूटियूं कराए ऐं उहे ड्यूटियूं जॾहिं कंदा वॾेरनि जी जेको आहे सो दरनि जी सलामियूं ख़तमु करे ईमानदारी सां कंदा त अमन अमान बहाल थी सघे थो। ऐं अहिड़नि खे जेके बि जेको आहे सो असांजा लोकली पुलिस क्राइम में ॾोहारियुनि सां मुलविस आहिनि उन्हनि खे सज़ा जज़ा ईंदी त माहौल जेको आहे बहितरु थींदो ऐं शदादकोट जो अमन बहाल। वॾी महिरबानी। जीअं त हुबदार मिर्ज़त चवण इहो जेसिताईं सज़ा ऐं जज़ा जो अमल न कयो वेंदो तेसिताईं शदादकोट में अमन अमान जो जेको मसइलो आहे मामिलो आहे उहो जेको आहे त बहाल न थींदो। ऐं असां सां गॾु जेको आहे हिते सीनियर जेको आहे त वर्कर आहिनि, सियासी समाजी अॻुवान बि आहिनि, गॾोगॾु जेको आहे शहरी इतिहाद जो सदर आहे वहाब पंद्राणी। उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। हू पाण जेको आहे शदादकोट शहर जो जेको अमन आहे उन खे वठी ॾाढो संजीदा बि आहे, पर जेके कारण आहिनि ऐं उहे कारण हिनमहिल ताईं जेको आहे त उहे छो उन्हनि जे मथां ज़ाब्तो न आंदो वियो आहे ऐं हितां जेको आहे त मामिलो आहे उनखे हल करण जे लाइ जेके हितां जी धुरियूं आहिनि ऐं ख़ासि तौर ते जेका सिंध पुलिस आहे ऐं SSP कंबर शदादकोट आहे उन पारां छाजे करे क़दम नथा कया वञनि उन ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल कनि। वहाब छा मामला आहिनि? मां सम्झां थो त असां जेका शदादकोट जे अंदरि अॻु में जेका अमन अमान जी सूरत लॻी SP ते असां सख़्तु जेको आहे हिन इलाइक़े में अमन अमान खे बिगड़ायो ऐं पुलिस जे सॼे निज़ाम खे हिन कमज़ोर कयो। असां उन जे ख़िलाफ़ु तहरीकूं हलायूं जंहिंजे नतीजे में SP बदिली थियो ऐं सदोज़ई आयो। असांखे सदोज़ाई साहिब इहो उमेदु हुयो त जेका सदोज़ाई साहिबु अॻु में जीअं असां वटि आयो हो उहो ई हिन पंहिंजो पावर ॾेखारींदो, पर हेतिरो अर्सो गुज़री वियो आहे हिन वक़्तु हुनजो जेको आहे उहा कुवत उहा ताक़त नज़र नथी अचे। अञा ॾोहनि में इज़ाफ़ो थियो आहे, माण्हू मरनि पिया। ताज़ो जेको आहे संजर भट्टी में हिननि धाड़ेलनि जेको आहे हिकिड़े डॉक्टर खे क़तलु कयो, उन खां पोइ अॻु में वाक़िया थिया आहिनि। हिते जेका फुर थिया आहिनि 2 करोड़ जी वारदात थियो आहे। ॿिया सियासी समाजी कारकुननि सां जेको वारदात थिया आहिनि उन जे करे असीं सम्झूं था त शहदादकोट जे अंदरि जेका अॼु APC थी आहे अमन जदोजहद कमेटी जो आगाज़ कयो वियो आहे। इहा जदोजहद कमेटी हाणे भरपूर तरीक़े हलाईंदो जेसिताईं हिन पुलिस जे सिस्टम खे बदिलाईंदा न ऐं सॼे निज़ाम खे तब्दील न कंदा। ही जेका एक्टिव पुलिस न ईंदी ऐं माण्हुनि खे हिफ़ाज़त न ॾींदी उहा जदोजहद उन वक़्तु ताईं जारी रहंदी। ऐं ॿी ॻाल्हि त तमामु वेझर में हाणे जेको SSP कंबर सां असांजी ॻाल्हि ॿोल थी हुई उन में बि जेको आहे असां इहा ॻाल्हि कईसीं त जेको हिते मक़ामी जेका पुलिस आहे मां बहस साफ़ जे जेको जॾहिं ॻाल्हायो त मक़ामी जेका पुलिस आहे मादी में बि जेको आहे हिते ॾोहारी सरगर्मियुनि में मुलविस रही आहे, उनखे सज़ाऊं बि आयूं आहिनि, B कंपनी बि थिया आहिनि। पर
बावजूदि हुनजे उहे साॻिया माण्हू हिन वक़्तु जेको आहे हिते तैनात आहिनि, हिते मुक़ररु आहिनि ऐं उन खां अलावा जेको आहे त हिते जीअं मंशियात जो अॾा आहिनि उहे सरियाम हलनि पिया, जुआ जा अॾा आहिनि सरियाम हलनि पिया, फहाशी जा अॾा आहिनि पुलिस जी सरपरस्ती में हलनि पिया ऐं उन जे हवाले सां बि ॾाढो जेको आहे त माना पुरजोश नज़र अचे पियो त मां ज़ाब्तो कंदुमि। कंहिं हद ताईं तव्हां सम्झो था जेको आहे हुनजी कयल ॻाल्हियुनि में ऐं उन ते ज़ाब्तो आयो आहे या न आयो आहे? मुंहिंजो ख़्यालु आहे अञा ताईं इहा कार्रवाई SP साहिबु न कयो आहे, उन जे करे इहे वाक़िया थियनि था। असां चऊं था फौरी तौर ते जेके समाजी बुरायूं आहिनि, मंशियात आहे, जुआ जा अॾा आहिनि, इहे फौरी तौर ते बंदि कंदा ऐं उन सां गॾु गॾु पुलिस जे अंदरि जेके कारियूं रिढियूं आहिनि, जेके चोरियुनि में इन्वॉल्व थियनि था, चोरनि खे रस्तो ॾियनि था, उन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई न थींदी त इहो अमन न थींदो। उन जे करे असां SP साहिब खां मुतालबो कंदासीं त असांखे उहो SP खपे जेको अॻे दफ़े हिते सदोज़ई आयो उहो ई करे ॾेखारे, शहर जे अंदरि अमन कराए ॾेखारे। असांखे वॾी महिरबानी। वाह पंद्राणी जो चवणु इहो हुयो त SSP साजिद अमीर सदोदई 2016 खां 17 ताईं जेको पंहिंजो हिते टेन्योर गुज़ारियो हुयो, असां हिकु दफ़ो ॿीहर उमेदु कयूं था त उहो साॻियो साजिद अमीर सदोदई ऐं उन ई जेको तरीक़े सां जेको आहे हिते कमु करे ज़िले में अमन अमान जेका सूरत हाल आहे उनखे बहाल कराए ऐं जेको आहे हिते शहरी ॾाढो परेशान आहिनि, कारोबारी तबिको तमामु घणो परेशान आहे ऐं जेको आहे आम वाह पे जेको मामलात आहिनि उहे तमामु घणो जेको आहे मामला मुतासिर थियनि था ऐं असां सां SUP अॻवान जेको मौजूदु आहे। अदा अॼोकी जेको आहे ही ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस जेका तव्हां घुराई ऐं उनजो छा नतीजो निकितो ऐं छा जेको आहे तव्हां मुतालबो कंदव? साईं अॼोकी जेकी ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस हुई त हीअ शहर जे अमन जे लाइ हुयो। शहर में बदअमनी वधी वई आहे, शहरी माना गैर महफ़ूज़ थी चुका आहिनि ऐं हितों जो जेको पंहिंजो DSP आहे अख्तर अबड़ो उहो चोरनि जो नानड़ी आहे ऐं हितों जा जेके नुमाइंदा आहिनि MP साहब हुजे MNA साहब हुजे, MNA साहब खे हाणे त रगो छॾियो उज़र करे दुआन ते वञे भाई शहर जे अमुन जे लाइ, शहर जे मसइलनि जे लाइ हुनखे न को आवाज़ु उथारिणो आहे, न हुनखे कंहिंखे कंहिंसां ॻाल्हाइणो ई आहे। ऐं असां हीअ जेकी APC अॼु हुई ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस SUP जे तरफ़ां उन में 14 रुकनी कमेटी ठही आहे जेकी शहर जे मसइलनि जे लाइ पंहिंजो जदोजहद कंदी। जेसिताणी शहर में अमुन न थींदो ऐं हितों जा करप्ट ऑफिसर तब्दील न थींदा तेसिताणी असांजो एहतजाजी धरना जारी रहंदा। जेसिताईं अमन अमान बहाल न थींदो ऐं करप्ट ऑफिसरनि खे हितां खां बीड़ो न कयो वेंदो तेसिताईं इहे तहरीकूं जारी रहंदियूं ऐं मुतहरिक सियासी अॻवान आहिनि, कंहिं तारुफ़ जो मोहताज न आहिनि। STP अॻवान हयात तव्हां हमेशह जेको आहे पुरजोश नज़र ईंदा आहियो ऐं हीअ जेके मामलात आहिनि तव्हांजी नज़र में कीअं आहिनि ऐं ख़ासि तौर ते मां बार बार इहा शइ रिपीट कयां पियो त हिते मक़ामी पुलिस जो ॾोहारी सरगर्मियुनि में वॾो किरदारु रहियो आहे ऐं माज़ी में उनखे सज़ाऊं बि मिलियूं आहिनि, पर उहे साॻिया माण्हू हिते कमु कनि पिया मौजूदु आहिनि। शदात कोट में अमन अमान जो वॾो मसइलो आहे, उन ते तव्हां छा ॻाल्हाईंदो? अॼोकी APC में छा तइ कयो वियो आहे? महिरबानी साईं माशूक। हाणे मां APC में मां बि इहा ई ॻाल्हि कई त हितां जा जेके मक़ामी पुलिस वारा आहिनि उहे मुलविस आहिनि, सिधी तरह या अण सिधी तरह उहे हिन में मुलविस आहिनि। ऐं ॿिए नंबर ते असांजो मौक़िफ़ साफ़ ऐं चिटो आहे त बदअमनी जे ज़िम्मेवार हितां जी पीपल्स पार्टी जी हुकूमत ऐं हितां जा चूंडियल नुमाइंदा आहिनि। MPA हितां जो ज़िम्मेवार आहे, हितां जो जेको MNA आहे उहे जेको आहे ज़िम्मेवार आहिनि। उन्हनि जी उन ते फ़र्ज़ु आहे थिए थो त उहे शहरनि खे अमुन अमान ॾियनि, उन्हनि जी जान माल जी सलामती ऐं उन्हनि जे बुनियादी मसइलनि जो हल उन्हनि जी ज़िम्मेवारी आहे। पर बदकिस्मती इहा आहे त उहे जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे ख़ुदि जेको आहे बदअमनी में मुलविस आहिनि। मां तव्हांखे मज़ेदार ॻाल्हि ॿुधायां त असांजो शदाकोट जे शहरनि जो हिकिड़ो आला वफ़द जॾहिं नओं पठाण साहिबु SHO आयो आहे उन सां मिलियासीं त उन असांखे चिटो ॿुधायो त जेके बि ॾोहारी अचनि था उहे झलमक्सी मां था अचनि, हितां ॾोह करे वरी हलिया था वञनि। त हाणे असांजो MPA बि झलमक्सी मां आयल आहे ऐं ॾोहारी बि झलमक्सी मां अचनि था त माना असांखे MPA खां ई असां मुतालबो कंदासीं त पंहिंजे उन्हनि ॾोहारनि खे लगाम ॾिए, उन्हनि खे रोके, उहे अची शहर में जेको आहे अमुन अमान ख़राबु था कनि। ऐं ॿिए नंबर ते इहो त असां सियासी माण्हू आहियूं, असां इन मामले ते कॾहिं बि ख़ामोश न वेहंदासीं। असां वटि जेको आहे उहो पुरअमन जेका असांजी जिदोजहद जो हथियार आहे उहो असां जमहूरी पंहिंजो हक़ इस्तेमालु कंदासीं। APC अॼु मुतफ़िक़ तौर ते इहो फ़ैसिलो कयो आहे त असां अंगारे खां कोटमोटू चौक ते जेको आहे सो कैंप क़ाइमु करे शामियाना लॻाए कनातूं लॻाए रोड बंदि करे उते एहतजाज कंदासीं जेसि ताईं SSP अचे असांखे का बि ख़ातिर ख़्वाह जेको आहे सो नथो जवाबु ॾिए। हा, तेसिताईं असां एहतजाज जारी रहंदो। ऐं असां वटि असांजे हिन में एजेंडा में इहा बि आहे त ॿियो मरहलो असां इहो बि आहे त असां MP जे वञी दर ते धरणो हणी उते असां जेको आहे वेहंदासीं त MPA खां ई मुतालबो कंदासीं त असांजे शहर जी अमुन अमान बहाल कराई वञे। वॾी महिरबानी मोहम्मद हयात।
पहिरें मरहले में जेको आहे त गोटमूड़ी चौक ते जेको आहे टोकन एहतजाज कयो वेंदो। ॿिए मरहले में जेको आहे त चूंडियल नुमाइंदे ख़ासि तौर ते जेको आहे चूंडियल नुमाइंदे MP मीर नादर ख़ान बख्शी जे गेट ते धरणो हणी करे जेसि ताईं नतीजा कोन था मिलनि तेसि ताईं इहो जेको एहतजाजी तहरीक आहे इनखे जारी कयो वेंदो। इहो हुयो मोहम्मद हयात दुनिया जो चवणु हुयो। असां सां SUP अॻवान हाकिम मस्तूई गॾु। हाकिम, अॼोकी जेका ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस आहे उन जो छा जेको आहे तव्हां मुतालबो कंहिंखां मुतालबो कयो था ऐं जेको आहे त इन जो छा सबबु तव्हांखे जेको आहे कॉन्फ्रेंस घुराइणी पई? से असांजो जेको आहे सो हीअ कॉन्फ्रेंस इन करे घुराई आहे त जीअं असांजो शहदाद कोट में सजावल तालुके में ऐं कुबो सईद खान तालुके में असांजी जेका ॿारहाड़ी आहे एरिया उहा गैर महफ़ूज़ थी वई आहे। इन जे करे असांखे मजबूरन जेको आहे सो ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस घुराइणी पइजी वई आहे ऐं असां इन जो ज़िम्मेवार बदमनी जो ज़िम्मेवार असां हितां जे SP खे करार ॾियूं था ऐं हिते जेका असांखे इंतिज़ामिया मिलियल आहे शहदाद कोट तालुके में ऐं मुख़्तलिफ़ जेको आहे तालुकनि में असां उन्हनि खे बि ज़िम्मेवार ठहिरायूं था ऐं असां हुकूमती धुर खे बि जेके असांजा हिते चूंडियल MPs आहिनि ऐं MLAs आहिनि उन्हनि खे बि असां जेको आहे सो करार ॾियूं था त उहे बि इन में जेको आहे सो छो नथा जेको आहे सो पंहिंजो अमली कमु कनि। असीं उन्हनि खे ॿुधाइण था चाहियूं त असां पंहिंजे शहर जो अमन अमान इंशाअल्लाह बरक़रार रखाईंदासीं। असीं अंगारे खां वठी पंहिंजी जेका आहे तहरीक शुरू कई आहे अमन अमान जे लाइ, जंहिंखे असां अमन कमेटी जे नाले सां जेको आहे सो तहरीक हलाईंदासीं। इन जे लाइ असांखे जेकॾहिं महीने जे लाइ जदोजहद करणी पई, असांखे साल जे लाइ जदोजहद करणी पई, असां अलल ऐलान SP साहिब खे बि चऊं था ऐं हितां जी इंतिज़ामिया खे बि चिताव था ॾियूं त जेकॾहिं तव्हां शहदाद कोट जो अमन ऐं हिन कंबर शहदाद कोट ज़िले जो अमन बहाल न करायो त असां हीअ ड्रिघी जेको आहे सो तहरीक हलाईंदासीं ऐं आख़िरी वक़्त ताईं जेसि ताईं इहे असांजे ॾाढो झुकंदा न, जेसि ताईं असांखे अमन अमान न ॾींदा तेसि ताईं असांजी जेका आहे तहरीक वॾी महिरबानी। जेसि ताईं अमन अमान जो मामिलो हल न थींदो तेसि ताईं इहा तहरीक जारी रहंदी। SUP अॻवान जो इहो चवणो आहे। असां सां नून लीग अॻवान आहिनि विशाल पलियाणी। विशाल, हीअ जेको मामिलो आहे हिते अमन अमान जो काफ़ी अरसे खां वठी शहदाद कोट में बदमनी आहे, कारोबारी तबिको परेशान आहे, आम शहरी परेशान आहिनि। स्नैचिंग, मोबाइल स्नैचिंग हुजे, मोटरसाइकिल स्नैचिंग हुजे, रोज़ जो मामूल बणियल आहे। ज़िम्मेवार केरु आहे ऐं जेको आहे छा मुतालबो आहे जो कि APC में IG सिंध खे फौरी एक्शन खणणो पवंदो, कंबर शहदाद कोट में अमन अमान कराइणो पवंदो। असांखे उहो ई SP जेको असांजो साजिद साधूज़ाई साहिबु हुयो, असांखे पुराणो साजिद साधूज़ाई साहिबु खपे जेको माना हीअ जेको मौजूदा SP आहे उहो पुराणो कोन आहे। पुराणो मूंखे नथो लॻे छो त उहो पावरफुल SP हुयो। असांजी हद ज़िले कंबर शहदाद कोट में भरपूर अमन करायो हुयो ऐं हाणे असां उनखे अपील कंदासीं त शहदाद कोट कंबर शहदाद कोट खे असीं शहदाद कोट जा वासी असीं पाकिस्तान मुस्लिम लीग जा हुजूं, दोस्त हुजूं, ॿिया अमी जेके ॿाहिरि हुजूं, शहदाद कोट खे असीं कॾहिं बि कश्मीर कंदकोट थियणु न ॾींदासीं। असां जेसि ताईं असां में शऊर आहे, असां में रत आहे, असीं हरमाज़ ते बीठा हूंदासीं। बाक़ी SSP कंबर शहदाद कोट फौरी एक्शन खणे शहदाद कोट में भरपूर तरक़ी असां जेको पहिरियों हुयो उहो ई अमन कराए। वरी महिरबानी। विशाल पलियाणी जो चवणु इहो हुयो जेको आहे साजिद अमीर सदोदई जीअं पुराणे वक़्त में जेको आहे हिते अमन अमान जो जेको मामिलो हुयो, पेचीदा मामिलो, उनखे हल करण जे लाइ सख़्तु क़दम खयां हुया। हिकु दफ़ो ॿीहर उनखे खणणो पवंदो ऐं हिन APC में ख़ासि ॻाल्हि इहा आहे त मीर गैबी ख़ान सीनियर सियासतदान आहिनि ऐं ॾाढो लेट सां पहुता आहिनि ऐं उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। मीर गैबी ख़ान हमेशह कोटमोड़ी चौक ते तहरीकुनि जो हिसो रहिया आहिनि। अमन अमान जो मामिलो हुजे, ॿिया मामला हुजनि, कुझु बि हुजे, हमेशह नज़र ईंदो आहे। अॼु बि हिते जेको आहे आख़िरी टाइम ते पहुतो आहे। मीर साहिबु, शहदाद कोट में अमन अमान जो ॾाढो मसइलो थी वियो आहे। आए रोज़ मोबाइल स्नैचिंग आहे, मोटरसाइकिल स्नैचिंग। हाणे त ईअं थो लॻे त अनक़रीब उहो वक़्तु परे न आहे जॾहिं माण्हू हितां अॻुवा थी वेंदा, माण्हू खयां वेंदा, छो जो इन जी तशवीश जो इज़हार वेझर में जेका असांजी गॾिजाणी थी SSP सां, उन इहो ॿुधायो त संजर भटियार जेको इलाइक़ो आहे ॾाढो तशवीशनाक हालत आहे हुते। तव्हां सीनियर सियासतदान आहियो, छा चवंदो ऐं जेको हितां जी सूरत हाल ते छा ॻाल्हाईंदो? वॾी महिरबानी मोहम्मद माशूक। तव्हां लॉ एंड ऑर्डर पाण ॾिसो था, शहर में मोटरसाइकिल फुर मोबाइल घरनि में घिरी। असांजो मक्सी साहिबु आहे, उनजे घर में घिरी 2-2.5 करोड़ जो धाड़ो हणी विया आहिनि। त माण्हू अॻिवां न कयो अथनि त माण्हू मारिया था थियनि न साईं। तव्हां ॾिसो जे हीउ बलोच को इलाइक़ो आहे, हिते बलोचिस्तान जी बॉर्डर ते रहूं था, हिते काफ़ी बलोच बि रहनि था, सिंधी बि रहनि था। जंहिं मज़ामत कयो आहे त उन्हनि खे शहीद कयो वियो आहे। तव्हां ॾिठो हूंदो हिते बिरोही शहर में शहीद कयो वियो, कुबे में चांडे खे शहीद कयो वियो। ऐं असां त चऊं था ज़िम्मेवार मां त पीपुल्स पार्टी खे, छो हिते हुकूमत पीपुल्स पार्टी जी आहे। हाणे 2-3 कलाक पुलिस वारा मां सां आया मिलिया, उहे चवनि पिया साईं जेको असां चोर क्रिमिनल पकड़ियूं था त वरी हिन MLA MP जी फ़ोन अचे थी
असांजो DSP SHO या SP साहब उनखे छॾे थो। माफ़ कजो कता कलामी लाइ तव्हांखे हिकिड़ी शइ मां आगाह कंदो हलां, ही हलदड़ APC में ऐं असांजे ज़रिए जेको आहे असांखे इंफॉर्म कयो आहे त SSP साजिद अमीर सदोज़ई शहर गश्त इंचार्ज असगर मक्सी खे बदमनी ऐं क्रिमिनल एक्टिविटीज़ में मुलविस हुजण जे करे क्वार्टर गार्ड कयो आहे। SSP खे मैसेज कयो आहे, कंफर्म न पियो करे अञा, पर तव्हां ॾिसो त लोकल पुलिस जो हिते केतिरो किरदारु रहियो आहे, उन जे बारे में तव्हां छा चवणु आहे? सर मां इहो चवंदुसि लोकल जेका पुलिस आहे डिसमिस थियल, जेके नौकरी खां डिसमिस थियल त उन्हनि खे बि हे हलाइनि था। हिते रुगो पुलिस जो इहो आहे त जुआ खां किरायूं मंथली वठूं, चर्स, अफ़ीम, पेट्रोल अचे थो, डीज़ल, पुलिस जो किरदारु इहो आहे। शहरनि ते त हुननि जो तवजो ई न आहे। इहा सुठी ॻाल्हि आहे। क्वार्टर गार्ड कंदो वरी छॾे ॾींदुसि, छा कंदुसि? क्वार्टर गार्ड कंदो वरी MNA MP जी फ़ोन ईंदसि, उनखे छॾे ॾींदो। अजाई जो चइबा पिन ते हुंगे ॾींहं थो खारे। हे SP ॾिसो न, हीअ सभु अचनि था सिफ़ारिशी या पैसा भरे। असां SPनि खे छो चऊं? जेको असुल आहे हितां जा नुमाइंदा आहिनि उन्हनि खे चऊं न त नुमाइंदा अमन अमान कनि न, पोइ SP कहिड़ो बि ॾियनि, सूबेदार कहिड़ो बि ॾियनि, त असांजा जेके ॾोहारी आहिनि त नुमाइंदा आहिनि। ऐं तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां मीडिया वारा आवाज़ उथारियो, शहरनि खे बचायो इन लुटमार खां, न त अञा बि ॾोह वधंदा। तव्हांजी हमेशह गहरी नज़र रही आहे, सीनियर सियासतदान आहियो, हमेशह हिते हिकिड़ो तासुर रहियो आहे त जेको SSP मुक़ररु थींदो आहे या त मक्सी साहिबान जो हूंदो आहे या चांडिया साहिबान जो, हीउ कंहिंजो SP आहे? सर हाणे मां त इहो चवंदो आहियां न मक्सीन जो हूंदो आहे न चांडियनि जो हूंदो आहे, इहो तव्हांजो हूंदो। मुंहिंजो जेको हिते सुहेल अनवर सियाल उहो रखाईंदो आहे या रखाईंदो आहे असांजो वज़ीर दाख़िला। अञा कॾहिं कॾहिं रमेश लाल विचों हणींदो आहे, कॾहिं कॾहिं, न त इहो सुहेल सियाल पुलिस जो जेको ठीको आहे अनवर सुहेल सियाल जो। ऐं तव्हां ताज़ो ॾिठो हूंदो जेको मौज़म साहब जी गाॾी ते फेरिंग जो हुयो, खोसो साहब नौजवान सुठो SP हुयो, हुन न ॿधो त हुनजी बदिली थी वई। खानपुर में धाड़ेलनि मग़विन खे शहीद कयो त उहे सभु वेठा आहिनि। हाणे इन खां वधीक ज़ुल्म तव्हां पाण ई ॾिसो था। बसि अलाह रहम कंदो, दुआ कयो नून लीग ऐं पीपल्स पार्टी को असांजी जान छुटे। अलाह करे असां त इदारनि खे चऊं था त महिरबानी करे तव्हां पाण ॾिसो, छो मुल्क खे हलाइण वारा बि तव्हां हो, लॉ एंड ऑर्डर खे ठीकु कयो त वॾी महिरबानी थिए। वॾी महिरबानी मीर गैबी ख़ान। ऐं असां सां गॾु मौजूदु आहे ACP अॻवान रमीज़ तुनियो। रमीज़, अॼु ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस घुराई वई जेको बदमनी जे हवाले सां जेको आहे तमामु हुनजा सरवाण हुयो, त छा मुतालबो आहे ऐं जेको आहे त हितां जी सूरत हाल जेका अमन अमान जी आहे उन ते तव्हां छा ॻाल्हाईंदा? मुतालबो असांजो इहो ई आहे आला इदारनि खां ऐं होम मिनिस्ट्री खां, त असांजे ज़िले जे अंदरि जेको फ़र्ज़शुनास ऐं ऑनेस्ट ऑफिसर मुक़ररु करे असांजे शहर जो अमन अमान बहाल कयो वञे। हितां करप्ट ऑफिसर कढी करे शहरनि के मथां इहा जेको आहे सो बलाऊं टारे असांखे हिकिड़ो ईमानदार ऑफिसर मुक़ररु करे ॾिनो वञे। असांजा घर महफ़ूज़ न आहिनि, असांजा कारोबार महफ़ूज़ न आहिनि, असांजा बच्चा महफ़ूज़ न आहिनि। रोज़ शहरी रोडनि ते मरनि पिया, हिकु ख़सीस मोबाइलनि जे करे बेगुनाह रतु पियो रोडनि ते वहे। चूंडियल नुमाइंदनि जी चुप सम्झ खां ॿाहिरि आहे। इलेक्शननि जे टाइम में इहे ई चूंडियल नुमाइंदा रोडनि ते वॾा वाक़ा करे असांखे जेको आहे सो अमन अमान जा जेको आहे सो हुननि लारा लपा ॾिना ऐं मुख़्तलिफ़ तरक़ियाती मामलनि जे हवाले सां सब्ज़ बाग़ ॾेखारे करे ईअं ग़ाइबु थी विया जीअं पठाण कर्ज़ु वठण खां पोइ ग़ाइबु थी वेंदो आहे। असां इन्हनि जी इन अघोर निंड ते जेको आहे सो मज़म्मत था कयूं ऐं उन्हनि जे इन ख़ामोशी वारे चुप वारे रोज़े ते बि मज़म्मत था कयूं ऐं होम मिनिस्ट्री खां जेको आहे सो इन इदारे खां घुर था कयूं त असांजे शहर जे अंदरि ईमानदार ऑफिसर मुक़ररु करे असांजे शहर जो अमन अमान बहाल कयो वञे। जे अगरि अमन अमान जेसि ताईं बहाल न थियो असां शहर जा सियासी समाजी अॻुवान सरापा रोडनि ते एहतजाज हूंदा ऐं मुसलसल एहतजाज। वॾी महिरबानी। जेसि ताईं अमन अमान जी सूरत हाल बहाल नथी थिए, शहरी ऐं सियासी समाजी वर्कर सरापा एहतजाज हूंदा, रोडनि ते हूंदा। जमात इस्लामी सां तालुक़ु रखनि असांजो दोस्त मौजूदु आहे। अॼोकी ABC जेका आहे अमन अमान जे हवाले सां ई जेको आहे उनजो छा तय कयो वियो आहे ऐं अमन अमान जे हवाले सां तव्हां कंहिंखे ज़िम्मेदार सम्झो था, तव्हां छा ॻाल्हाईंदो हुन ते? बिस्मिल्लाह रहमान रहीम। अदा अमन अमान जे हवाले सां त हितां जो इंतिज़ामिया ई ज़िम्मेदार आहे।
ऐं ख़ासि करे ही गवर्नमेंट जेकी छो त असां वटि जेके SP ऐं DSP ऐं जेको आहे SHO लॻाया था ज़ाहिर आहे पैसनि जे एवाज़ लॻाया था वञनि ऐं उन पैसनि जे एवज़ हक़ीक़त इहा आहे त हिते ॼण रत जी रांदि खेॾी थी वञे। हिकिड़ी मोबाइल जेकी 20-30 हज़ारनि जी आहे ऐं उहो न ॾियण जी सूरत में वीचारो पंहिंजी जान खां वञे थो। ऐं ख़ासि करे शहदाद कोट त वापारी जे लिहाज़ सां हब आहे ऐं हितां जा वापारी इन बदअमनी जे करे हितां छॾे करे कराची वञी वसाइनि था। हीउ ॼण हिकिड़ो शहदाद कोट खे वीरान करण जो हिकिड़ो मनसूबो आहे। जब असीं इंतिज़ामिया खां ऐं गवर्नमेंट खां इहो मुतालबो था कयूं त फिलफोर हितां जी आवाम खे अमुन बहाल कयो ॾिनो वञे त ॿी सूरत में जेको असांजी हीअ अमुन कमेटी जेकी जोड़ी वई आहे इहा ओसि ताईं सुख जो साह न खणंदी जेतिरे ताईं हितां जी आवाम खे अमुन नथो मिले। वॾी महिरबानी। जीअं त अवां ॻाल्हियूं ॿुधियूं जेके हिते सियासी समाजी अॻुवान जेके मौजूदु हुया उन्हनि जेको आहे त हिते जेको घरू वज़ीर आहे उन खां मुतालबो कयो आहे, IG सिंध खां मुतालबो कयो आहे ऐं उन्हनि जेको आहे त अंगारे ॾींहं खां वठी बाक़ाइदा तौर ते जेको आहे त स्ट्रगल हलाइण जो ऐलान कयो आहे। 3 ॾींहं टोकन एहतजाज कयो वेंदो। उन खां बाद में किन जेको आहे त सियासी अॻुवाननि जो इहो बि ख़्यालु आहे त 3 ॾींहंनि जे एहतजाज खां बाद में अगरि को बि नतीजो कोन थो निकिरे त उन खां बाद में चूंडियल नुमाइंदनि जे दर ते कैंप हणी करे उते एहतजाज कयो वेंदो ऐं जेसि ताईं अमन अमान जो मामिलो हल नथो थिए, जेसि ताईं को नतीजो कोन थो निकिरे तेसि ताईं असांजी इहा तहरीक आहे उहा जारी रहंदी। तव्हांजो मेज़बान माशूक़ अली खोसो जेको आहे तव्हांखां इजाज़त घुरे थो। वॾी महिरबानी।